मुंजी आयशा अम्मा घोर तो तामन्या शान तो जो बयां आहे कुरान में। मुंजी आयशा अम्मा घोर तो तामन्या शान तो जो बयां आहे कुरान में। पाक आही अम्मा पाक तो खे चमा शान तो जो बयां आहे कुरान में। मुंजी आयशा अम्मा घोर तो तामन्या शान तो जो बयां आहे कुरान में। तू महबूब मुरसल जी राणी ऐं तो सिद्दीक़ अकबर जी न्याणी ऐं तो सिद्दीक़ अकबर जी न्याणी। तू महबूब मुरसल जी राणी ऐं तो सिद्दीक़ अकबर जी न्याणी ऐं तो सिद्दीक़ अकबर जी न्याणी। तुंजा रुतबा अम्मा छा लिखी छा लिखां शान तुंजो बयां आहे कुरान में। मुंजी आयशा अम्मा घोर तो तामन्या शान तुंजो बयां आहे कुरान में। तो ते तोहमत अम्मा जो लगी हुई तुझी खालिक ॾिनी खुद गवाही। तुझी खालिक ॾिनी खुद गवाही। तो ते तोहमत अम्मा जो लगी हुई तुझी खालिक ॾिनी खुद गवाही। तुझी खालिक ॾिनी खुद गवाही। वाह प्यारी अम्मा तो ता सदके मन्या शान तुंजो बयां आहे कुरान में। मुंजी आयशा अम्मा घोर तो तामन्या शान तुंजो बयां आहे कुरान में। मोमिनन जी अम्मा तू प्यारी आहीं जी जले वडे शान वारी। आहीं जी जले वडे शान वारी। मोमिनन जी अम्मा तू प्यारी आहीं जी जले वडे शान वारी। आहीं जी जले वडे शान वारी। तुंजो खातिम अम्मा पाण खे थो मञा शान तुंजो बयां आहे कुरान में। तुंजो खातिम अम्मा पाण खे थो मञा शान तुंजो बयां आहे कुरान में। मुंजी आयशा अम्मा घोर तो तामन्या शान तुंजो बयां आहे कुरान में। पाक आहे अम्मा पाक तो खे चमा शान तुंजो बयां आहे कुरान में।